मौसम जे बारे में तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त अॼु 19 अगस्त यानी 24 खां 36 कलाकनि जे दौरान सिंध भर में मौसम जी सूरत हाल छा रहंदी। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ शाहिद खुसो वीलो यूट्यूब चैनल खे हाणे ई सब्सक्राइब करे छॾियो ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांजी मक़ामी यानी पंहिंजी सिंधी ॿोली में ई तव्हांखे रोज़ानो मौसम जी अपडेट असां ॾींदा आहियूं। तव्हांजे लाइ जीअं आसानी थी सघे मौसम जी हर अपडेट ज़रूरु ॿुधंदा कयो, छो तव्हां किथे बि फासी सघो था। मौसम जे अगरि बरसाति थिए थी, अगरि तूफ़ान अचे थो, कंहिंजो फ़सुलु आहे, को रस्ते में को मुसाफ़िर आहे, उन जे लाइ मसइलो थी सघे थो। इन जे लाइ चवंदा आहियूं तव्हां मौसम खां अपडेट रहंदा कयो, ज़रूरी आहे। मौसम सां गॾु माण्हू गॾोगॾु हले त उहो फ़ाइदे में ई वेंदो, नुक़सान में कान वेंदो। महिरबानी करे अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया त वीडियो हाणे ई शेयर करे छॾियो, कंहिं ॿिए खे बि जीअं मौसम जी अपडेट मिली सघे, ऐं फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मौसम जी अपडेट अॼु 19 अगस्त 24 खां 36 कलाकनि जे दौरान सिंध भर में मौसम छा रहंदी। दोस्तों अॼु साॻियो हाल रहंदो सिंध, बलूचिस्तान ऐं पंजाब में। मौसम अॼु गर्म रहंदो, गर्मी में शिदत ईंदी ऐं इन टिनी सूबनि में किथे बि बरसाति जा इम्कान बिल्कुलु न आहिनि। टिनी सूबनि में मौसम हिकु जहिड़ी गर्म रहंदी ऐं गर्म हवाऊं बि सिंध भर में हली सघनि थियूं। बाक़ी गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में किथे किथे मॉनसून जा इम्कान आहिनि। 21 अगस्त खां कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान ऐं KPK में मॉनसून जी बरसाति जे इम्कान वधंदा ऐं मौसम में फैलाव वधंदो। टिनी इलाइक़नि में कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं KPK में पोइ 24 अगस्त ताईं इन टिनी इलाइक़नि में जेको आहे बरसाति वधी वेंदी। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।